रब तो फरमाए त तव्हां जमींदारी कंदायो, तव्हां हार पो कंदायो, तव्हां पोखूं पोखींदायो। इन पोखुन जे ज़रिए मां अल्लाह तव्हां जे रोज़ी जो बंदोबस्त कंदो आहियां। अल्तमिसुर रिज़्क़ फी ख़बायल अर्दे, ज़मीन जे कुझन हिस्सन मां पंहिंजी रोज़ी तलाश कंदा कयो। तव्हांजी रोज़ी तव्हांजो रिज़्क़ मूं रब ज़मीन जे कुझन हिस्सन में लिकाए रखियो आ। वञो वञी आबादियूं कयो, वञो वञी पोखूं पोखियो, वञो वञी वण पोखियो। मां रब तव्हांजे लाइ रोज़ी जा रस्ता खोले ॾींदुसि। ऐं ॿुधो ॿुधो, जेको न पोखी राही आबादी तो करे, हार पो तो करे, इहो अल्लाह जो मज़ूर आहे। कंहिंजो मज़ूर आहे? ॻाल्हायो। केड़ा केड़ा हारी वेठा आहियो? हथ मथे खणो। माशाअल्लाह माशाअल्लाह। हे जेके हथ खयो बीठा आहिनि हारी नारी, ये हारी जेके अथव से अल्लाह जा मज़दूर आहिनि। वलिज़ालिक एतबर बअदु सहाबत अर्रजुल यअमलु फी इस्लाह अर्दिही आमिलन मिन उम्मालिल्लाहि अज़्ज़ वजल। असां बि सगोरा जंहिंखे ॾिसंदा हा जेको हार पो कंदो हो, चवंदा इहो अचेव थो अल्लाह जो मज़दूर, हे अल्लाह जो मज़दूर आहे। हाँ सुभान अल्लाह। राज़ो मज़दूर भी मज़दूरी कंदो आ, को नौकरी कंदो आ। माण्हू चवनि था त असांखे सरकारी नौकरी मिले। घणा वेठा आहिनि कागज़ खणी, सरकारी नौकरी मिले, सिंध सरकार में नौकरी मिले या पाकिस्तान सरकार जी नौकरी मिले, के वरी के सेठ जी नौकरी कन, के अमीर जी नौकरी कन, के वडेरे, के ताजर, के जमींदार, के व्यापारी जी मजदूरी वञी कन। पर जेको हारी आ इहो मुझे करीम रब जो मजदूर आ। सुभान अल्लाह। जेडी मल तव्हां वञी पोख पोखींदायो, तव्हां वञी आबादी कंदायो, तव्हां पंहिंजो दाणा पंहिंजे घर जा दाणा खणी वञी झंग में छटींदायो, उन खेड़ी जे अंदर पंहिंजा दाणा उछलाए ईंदायो। पर मां रब उहो आहियां जेको उन दाणनि मजा सला जमाए तव्हांजे रोज़ी जो बंदोबस्त कंदो आहियां। फरमाए थो त तव्हां ॿुधायो अंतुम तज़रऊनहु अम नहनु ज़ारिऊन, ये पोखूं तव्हां था कयो या मां अल्लाह तो तव्हांजो पोखूं कयां। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, इन जे लाइ मदीने वारे साईं पंहिंजी उम्मत खे तरगीब ॾिनी आ त वञी आबादियूं कयो, वैरान ज़मीनुनि खे आबाद कयो, अल्लाह जी मज़दूरी कयो। केड़ा केड़ा अल्लाह जी मज़दूरी कंदो? पक था चओ? सुभान अल्लाह। जेकॾहिं तव्हां ॿुधो इन समेत बिद्दज्जाल कद खरज व अंत अला वदियतन तगरिसुहा फला ताजल अन तुस्लिहा फ इन लिन्नास बाद ज़ालिक आईशा। जे तव्हां ॿुधो त दज्जाल ज़ाहिर थी वियो आहे, क़यामत ॼाण थी अचे, ऐं तव्हां बनीअ में गुॾ बीठा था कयो या बनीअ जो पाणी था वरायो या आड़ो बनो था ठाहियो पिया, त तकड़ करे भॼो न दज्जाल थो अचे या क़यामत थी अचे। न, उहो कमु बनीअ जो पूरो करे पोइ घर ॾे मोटिजो। ॻाल्हि सम्झो था? जेॾी महिल पाणी जो वारो वरायो था या तव्हां
बन्नी जी गुड कयो था तवा बन्नी जे अंदर खिदमत कयो था प्या त मूं रब जी नजर तवा में हुंदी आ तवा जी मजदूरी के मां अल्लाह रंग लाईंदो आया पुट समझो था जे कने तवा चाहो था तो तवा के अल्लाह वटा कुशादी रोजी मिले तो पो तवा सब्जियों कयो आबादियों कयो पो तवा वण पोखियो अल्लाह तवा जी रोजी में बरकत विझंदो अल्लाह सभिनी खे हज नसीब करे घणनि खुश नसीबन हज जा फार्म भरिया आहिनि अल्लाह कंदो उन्हनि जा पुखा निकरंदा जेरी मला हाजी एराम बदी चवंदो आहे लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक यो तलबियो आहे जेरी मल हाजी तलबियो पढ़ंदो आहे तो उनजे अॻियों साम्हूं को वण को बूटो का झाड़ी बीठी आहे या सॼे या खॿे या पुठियां चइनी पासनि आहे जेको वण साम्हूं बीठो आहे उहो बि चवंदो आहे लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक वरी इहो आवाज़ अॻे वण ताईं वेंदो उन खां अॻे ताईं वेंदो तां जो ज़मीन जे आख़िरी किनारे ताईं जेतिरा बि वण बीठा आहिनि जेतिरियूं बि आबादियूं ऐं पोखूं बीठियूं आहिनि इहे तलबियो पढ़ंदियूं लब्बैक पढ़ंदियूं जेतिरो सवाब हाजुनि खे ओतिरो सवाब इन्हनि वणनि खे जॾहिं वणनि खे सवाब मिलंदो त वणनि जे पोखण वारे जे दफ़्तर में रब सवाब लिखी छॾींदो जे कणक पोखी जे जव पोखिया जे आबादी कई जे वण पोखिया के लवा पोखिया के बबुड़ पोखिया के टाली पोखी के बेर पोखी के केला पोखिया के कमद पोखिया जेतरी बि सावक साम्हूं आ अॻियों आ पुठियों आ साॼे आ खॿे आ सभु तलबियो पढ़ण शुरू कंदा सवाब उन खे मिलंदो जेको उन जे पोख जे पोखण वारो आ हाणे लखें था हाजी वञनि हज ते ये लखें था तलबियो पढ़नि त इन्हनि सां गॾु लखें भेरा ये वण बि पिया था तलबियो पढ़नि ऐं सवाब तो मिले उन्हनि खे जेके इन वणनि जे पोखण वारा अहिड़ो कमु कजे या न कजे जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो वला तुग़रिकुन्न नखलन वला तहरिकुन्हा वला तअकिरू बहीमतन वला शजरतन तुस्मिरो को खजीअ जो वण न वढींदा कजो को वण साड़ींदा न कजो के जानवर जो टंगू न वठजो के मेवेदार वण के न वठजो या मूं मोहम्मद जी तव्हां के नसीहता मदीने वाले साईं जो फरमान आहे को मेवेदार वण न वठजो को साये वारो छांव वारो वण न वठजो इहो वण बीठो आहे त तव्हां जे लाइ अजुर ऐं सवाब सुभान अल्लाह साईं फरमाइनि था लन अल्लाह मन कत सिद्र जेको पेर जो वण वठे उन्हे ते अल्लाह जी लानत चो जेको पेर जो वण वठे उन्हे जे मथा अल्लाह जी बी हदीस साईं फरमाइनि था जेको पेर जो वण वठे रब उन खे क़यामत जे ॾियारे ऊंधो करे दोज़ख में फिटो कंदो कंध भर टंगू मथे मुंडी हेठ उछलायो उस दोज़ख में डोह केड़ो ज़ानी ना है शराबी ना है चोर ना है धाड़ेल ना है फोरू ना है ही उहो जे पेर वठी हुई जे मेवे वारो वण वढियो रब फरमाईंदो उछलायो उस जहन्नम में कंध भर
वण कने पोखियो तो कोन पर वढण जे लाइ कुहाड़ी खुले बुधो वण पोखण सवाब वण वढण गुनाह हुआ वो सवाब कमाईंदो या गुनाह छा था चओ